फिरोजपुर भरसां बिन मुगविन सरदार निंदवाणी मजदा क्लीनर पीरबख्श शेख जी बाज़ियाबी लाइ गड़ी लाड़ो वटे एहतजाज रोड ब्लॉक इंडस हाईवे ते धरणो। जमाल करमपुर थाणे जी हद मां 3 ॾींहं अॻु अगवा थियल सरदार निंदवाणी जी बाज़ियाबी लाइ वासन पारां शहज़ादो निंदवाणी, मीर खान निंदवाणी, फ़तेमुल निंदवाणी, अब्दुल मजीद निंदवाणी, सैफल निंदवाणी, मोहम्मद मुरीद निंदवाणी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में धरणो हणी नारेबाज़ी कंदे मुगवी जी तुर्त बाज़ियाबी जो मुतालबो कयो। ॿिए तरफ़ साॻे हंधि 40 ॾींहं अॻु मारख वारे इलाइक़े मां अगवा थियल मज़दा क्लीनर रोडी वासी पीरबख्श शेख जी बाज़ियाबी लाइ ग़ुलाम यासीन, आसिफ शेख ऐं ॿियनि जी अॻुवाणी में धरणो हणी मुगवी जी बाज़ियाबी जो मुतालबो कयो वियो। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो GTN न्यूज़। कलर्स